मैडम मेहताब जेका आहे उहा हर प्रोग्राम खे समोईंदी ऐं कन्क्लूड तमामु बहितरीन तरीक़े सां कंदी आहे। सो मां वधीक वक़्तु न वठंदुसि ऐं मैडम खां सुठो मां ॻाल्हाए नथो सघां। उहे हिन सॼे प्रोग्राम खे हुन कीअं ॾिठो, कहिड़ियूं शयूं हुनखे सुठियूं लॻियूं, कीअं उहे हिनखे ॾिसे थी। ऐं असांजी फैमिली सां जीअं ज़ैद चयो बाबा खां वठी ऐं बाबा ऐं मैडम जो जेको रिश्तो रहियो असां उनखां परे हुआसीं, असां उन्हनि जे विच में कॾहिं न आयासीं। इंडस एक्सपेडिशन जो सफ़र जॾहिं बाबा करे वापसि पियो अचे, ॿेड़ियुनि ते लहे पियो त ज़ुबैर ऐं मां बीठा हुआसीं, बाबा अचे मैडम सां हथ मिलाए ऐं जीअं हुनखे चयो त इट वॉज अ ब्यूटिफुल जर्नी ऑफ माई होल लाइफ एंड थैंक्स फॉर दिस। त ऐं उन खां पोइ भिक्षा ते वेंदो, गैजेटियर लिखंदो, असांखे ॿुधाईंदो मैडम सां ईअं। पर मैडम सां असांजो जेको रिश्तो जुड़ियो उहो बाबा जे लाॾाणे खां पोइ जुड़ियो। हर प्रोग्राम, हर कॉन्फ्रेंस, हर मेले में जीअं मैडम असां सां साथ ॾिनो आहे त उहो तव्हां मैडम जे लफ़्ज़नि में ॿुधी। मैडम मेहताब अकबर राशदी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आख़िर में ॻाल्हाइण सभिनी खां वधीक ॾुखियो हूंदो आहे, कुझु बचंदो न आहे। कुझु बि ख़ासि तौर ते हिन मौज़ूअ ते ॻाल्हाइण जे लाइ जंहिंजे लाइ सॼो ॾींदो आहे। अॼु जी तक़रीब मां सम्झां थी इलाही कामयाबु तक़रीब आहे। हिन हिसाब सां जेके मां ॾिठा उन सभिनी जी पंहिंजी हिकिड़ी शख़्सियत आहे, उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी शनाख़्त आहे ऐं उहे हिन माशरे में कंहिं न कंहिं नमूने सां कंट्रीब्यूट पिया कनि। उन्हनि जो वेहणु फंक्शन में ऐं सभिनी जी गुफ़्तगू ॿुधणु, उहो मक़सदु इहो आहे त चलो ठीकु आहे, दोस्तीअ में बि कोई आयो हूंदो, कोई इहो बि चवंदो त मतां ज़ैद चवे त कोन आया, इहो पंहिंजी जाइ ते। पर इहे जेके गॾिजायूं थियनि थियूं इहे बेमक़सदु कोन्हनि, इहे बेमक़सदु कोन्हनि। तव्हां इहे ॾिसो त हिन महिल जेकॾहिं जामी चांडियूं साहिबु हिते वेठो आहे, शेर महिराणी आहे ऐं आपदा छा ॻाल्हायो, सादिया छा चयो, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे एंगल सां हिकिड़ी ॻाल्हि करे वियो। ऐं अहिड़े नमूने सां जॾहिं तव्हां ॻाल्हायो था त जेका बि तख़लीक़ आहे उन जा हड़ई पहलू तव्हांजे साम्हूं वाज़े थी था वञनि। हिते जॾहिं इहो ख़्याल ॾेखारियो आहे, अयूब शेख साहिबु अक्सर इहो चवंदो आहे त 2 मिंट ॻाल्हायो, 3 मिंट ॻाल्हायो, उनजो पंहिंजो ख़्यालु थी सघे थो, मां हुन सां डिसएग्री थी आहियां। अलबत्ता इंतिज़ामी जेके नुक़्ते नज़र आहे उन में इहो ख़्यालु रखणु खपे त हिन ज़माने में हेतिरनि माण्हुनि खे बि गॾु करे हिकिड़ी जाइ ते जॾहिं तव्हां बीहारियो था त इहो ॾिसो त हिन सभिनी कीअं वक़्तु कढियो। कोई किथां थो अचे, को किथां थो अचे, को सचल ॻोठ मोटंदो, को किथे मोटंदो। ऐं हिन शहर जा इहे जेके फ़ासिला आहिनि उहे जेकॾहिं पंधु वाक़ई हिकिड़े कलाक जो आहे त 3 कलाक था थी वञनि पिया बिकॉज़ ऑफ दी ट्रैफिक। ऐं उनखां अलावा हिकिड़ी ॿी शइ जेका आहे उहा इहा आहे त तव्हां जॾहिं कंहिं मौज़ूअ ते माण्हू खे सॼो था ॻाल्हाइण जे लाइ तव्हां तादाद थोरो रखो माण्हू, उन्हनि खे वक़्तु ॾियो, उहे दिलि खोले ॻाल्हाइनि। 4 खां 5 माण्हू हुजनि जेके कंहिं बि फंक्शन में तव्हांखे उन्हनि खे टाइम ॾियो जो तव्हांखे इहो न चवणो पवे त जल्दी कयो, हाणे बसि जल्दी कयो। जेको माण्हू लिखी आयो हूंदो, जेको प्रिपरेशन करे आयो हूंदो, जंहिंखे ॻाल्हाइणो आहे, उहो छो 2 मिंटनि में ॻाल्हाए त पोइ तव्हां न सॼो न, ईअं न कयो। यू हैव टू लर्न दिस। आईंदा जे लाइ केर बि तव्हां ऑर्गेनाइज़ जॾहिं कयो था त महिरबानी करे इन शइ खे ज़हन में रखो त जेकॾहिं सैर हासिल गुफ़्तगू तव्हांखे करणी आहे ऐं ॿुधणी आहे त तव्हां 4 खां 5 माण्हुनि खां वधीक महिरबानी करे न सॼो, ताकी तव्हां लुत्फ़ वठी सघो। तव्हांजो जेको टाइम फ्रेम आहे जंहिंमें तव्हां इहो टाइम कढी आया आहियो उन में बि तव्हां अचो ऐं वञी सघो ऐं मज़ो वठी वञो। तोखे इहो न चवणो पए त मथां तव्हां बोर थिया हुजो ऐं हाणे भाई ॿुधो, इहो तव्हां इहा लेवल ई न अचणु ॾियो
तव्हां उन हिसाब सां पंहिंजे प्रोग्राम खे ऑर्गेनाइज़ कयो। जेसिताईं ॻाल्हि आहे हिन प्रोग्राम जी त वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। पहिरीं ॻाल्हि त ज़िंदगीअ जा 50 साल पूरा थियण, अलाह साईं अञा तव्हांखे वॾी उमिरि ॾींदो बाबा। तव्हां त इहो त ॼाण ईअं सम्झो त इहा हिकिड़ी इब्तिदा आहे। तव्हां जेको चओ था त तव्हां घणो कुझु करण था चाहियो, तव्हां वटि अञा वक़्तु आहे। अलाह कंदो जेके तव्हांजूं ख़्वाहिशूं आहिनि, जेके तव्हांजा ख़्याल आहिनि, उहे तव्हांजा ज़रूरु पूरा थींदा। छो त तव्हां वटि इहा when there is a will there is a way। तव्हां पाण ई चयो त जॾहिं हिकिड़े आहे ख़्वाहिश त तव्हांखे कोई रोके नथो सघे पियो। तव्हांजो प्रोफेशन कुझु बि थी सघे थो, तव्हां उन में बि एक्सेल कयो, पर तव्हांजी जेका तख़लीक़ी सलाहियत आहे उहा बि तव्हां करे था सघो। असां इहे बि ॾिठा आहिनि त हिकिड़े मुश्ताक यूसुफ़ी बैंकर आहे त वॾी बैंकर हुजे, पर छा उन तकलीफ़ कयो, मज़ाक़ीदार हुयो, हुनजी शनाख़्त बैंकर जी कोन रही, हुनजी शनाख़्त हिकिड़ी तख़लीक़ात थी रही, मज़ाक़िया अहिड़े नमूने सां एॾी इच्छा छा कंदो हुयो, कंहिंखे यादि बि न हूंदो त अलाए छा कंदो हुयो, पर अयूब शेख साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त घाटे वण जे छांव में का शइ उभिरी न सघंदी आहे, निपजी न सघंदी आहे। इहा थियरी बि हाणे ख़तमु थींदी थी वञे। एतिरियूं वॾियूं फैमिलीज़ आहिनि जंहिंजा ॿार पंहिंजी पंहिंजी शनाख़्त वठी आया। अनवर पिरज़ादो जेको हुयो सो हुयो, ही वॉज मल्टी टैलेंटेड पर्सन। उनजूं जेके ख़ुसूसियात हुयूं उहे हिकिड़ी अलाह साईं हुन में इहे सभु शयूं ॾिनियूं हुयूं, पर बुनियादी शइ जेका थिए थी उहो तव्हांजो सोच, फ़िक्र, ख़्याल थी थिए। कहिड़े तरफ़ तव्हांखे वञिणो आहे, कहिड़े पासे तव्हांखे सोचणो आहे। जेकॾहिं हुनजे साम्हूं इहो हुयो त मूंखे माशरे खे सुधारणो आहे, हिन धरतीअ सां हुनखे मोहबत आहे, हिन धरतीअ जी ॻाल्हि करणी आहे, त पोइ हुन मुख़्तलिफ़ पैराननि में पंहिंजो पाण खे विराए छॾियो। जेकॾहिं सिंध खे ॾिसणो आहे त हुन सिंधूअ जो सफ़र अख़्तियार कयो। जेकॾहिं हुनखे सहाफ़त में कुझु चवणो आहे, पंहिंजो ख़्याल ऐं माशरे जी कमज़ोरियुनि ते नज़र विझणी आहे, त हुन में लिखियो, मतां विसारियो, पोइ लेक्चर कोन पियो ॾे, पर्टिनेंट पॉइंट्स जेके हुयूं उन्हनि खे वाज़े पियो करे ऐं यादि पियो ॾियाराए, बार बार पियो चवे। इहे शयूं थींदियूं रहंदियूं। मां नथी लिखां, मतां विसारियो, मुंहिंजे लाइ शायदि इहा शइ या हुनुर मूं वटि कोन्हे। जेकॾहिं ज़रात लिखे थो नोट करण जहिड़ियूं ॻाल्हियूं, त हू पाण नोट करे असांजो ध्यानु थो छिकराए हुन पासे। त मां हीअं सोचियो, मां हीअं ॾिठो, छा तव्हां बि इहो सोचो था, तव्हां बि इहो ॾिसो था त जेका वण जो जेको घाटो वण आहे, बेशक हुनजी छांव इलाही सुठी थिए पई। त मां जॾहिं साईं निज़ामुद्दीन राशदीअ खे ॾिसंदी हुयसि, मां को मज़मून लिखियो हुयो उनजे लाइ, ऐं उन में मां इहो जुमिलो लिखियो त असां इहो ई ॾिठो आहे त वण जी जेका छांव थी थिए उन में कोई नंढो ॿियो माण्हू त उसरी न सघंदो, पर तव्हां इहो ॾिसो त उहो ई जेको वण जो घाटो वण हुयो पाण, उन केतिरा आलम पैदा कया, उन केतिरनि माण्हुनि खे उन राह ते लॻायो। ग़ुलाम मोहम्मद लाखो became the historian, कंहिंखे पढ़े, कंहिंखे ॿुधाए, साईं निज़ामुद्दीन राशदी खे ॾिठे, हुनखे बि पढ़े, त तव्हां हिकिड़ी राह अख़्तियार था कयो। अहिड़े नमूने सां हिननि भाउरनि जी जेका मूंखे ख़ुसूसियत नज़र आई आहे, उहा इहा त हुननि जो पीउ हिननि जो आइडियल आहे, हुअण बि खपे, अलाए केतिरनि जो हूंदो, ऐं हुननि हिकिड़े नमूने सां उनजी यादि खे, उनजे कम खे, उनजे तहरीरुनि खे, उनजे ख़्याल खे ज़िंदा रखंदा था अचनि। पोइ ग्रुप जी शकिल में हुजनि, फंक्शन कंदा हुजनि, का शइ तकलीफ़ कंदा हुजनि, पर उन्हनि जी सोच उतां शुरू थी थिए त उहो जेको घाटो वण हुयो वण जो, उन हिननि जे अंदर में रोशनी पैदा कई आहे। जो कलम हिननि जे हथ में आहे, ख़्याल हिननि जा पंहिंजा आहिनि ऐं तकलीफ़ूं हिननि जूं पंहिंजूं आहिनि। जेकॾहिं हू शाइरी पियो करे त पोइ शाइरी था कनि,
हुन जी शायरी कहिड़े पासे हुई, हिन जी शायरी कहिड़े पासे आहे। हर शाइर पंहिंजे दौर खे ज़ाहिर कंदो आहे, जेको ॾिसंदो आहे, परखींदो आहे, एक्सपीरियंस कंदो आहे, तजुर्बो थींदो आहे, उनखे उनजो ख़्याल में ईंदो आहे। त हिन जी जेका शाइरी आहे हिन किताब जी, उहा अॼुकल्ह जी शाइरी आहे। जेको चवे थो मां थी चवणु चाहियां, पर मूंखे उहो ॾांहुं कोन्हे चवण जो। हिन वटि ॾांहुं आहे, हिन वटि हुनर आहे, उहा शइ थो बयानु करे। अहिड़े ई नमूने सां के आफ़ाक़ी शाइर हूंदा आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ पिटाई 400 साल अॻु में थी वियो, अॼु बि असां मिठाईअ खे पिया था ॻायूं, अॼु बि असां सम्झण जी कोशिशि था कयूं। ॻाल्हियूं सभु उहो ई चई वियो आहे, इंसान जा दुख, इंसान जा सूर, इंसान जूं तकलीफ़ूं छा करिणो आहे, सोल्यूशन जेको ज़ैद चयो सोल्यूशन, त शाह साहब त सोल्यूशन बि ॾेई वियो। तव्हां हीअं कंदो त तीअ कान्हे वेल वेहण जी, मथां खे हूंदा है पेर न नहीं गिरी। उहा माई खे इहो ई थो चए न त वेह ई न। हाणे इहो सिम्बॉलिज़म जेको तव्हां चयो, सिम्बॉलिज़म इज़ वेरी इम्पोर्टेंट। उन वटि इहे कैरेक्टर्स हुया, इहे सिम्बल्स हुया, इहे अलामतूं हुयूं जेके तॾहिं बि हुयूं, अॼु बि आहिनि। असां हुनखे पढ़ूं था, बार बार पढ़ूं था, सम्झण जी कोशिशि था कयूं। अहिड़े नमूने सां हर दौर में हर लिखण वारो, हर शाइर पंहिंजे दौर खे इंटरप्रेट थो करे पियो, कहाणियुनि में बि त शाइरीअ में बि। ऐं हिन जेका ॿी ख़ासि जेको सफ़रनामो हितां मां हुन ते पेशलफ्ज़ बि लिखियो आहे, त उहो डिफरेंट मूंखे इन करे लॻो त जीअं पाणे चई त हुन इहो कोन मां लिखियो त मां फलाणो फंक्शन अटेंड कयो हुते, त वियाना मीन्स द सिटी ऑफ ब्यूटी, द सिटी ऑफ म्यूज़िक, द सिटी ऑफ पेंटर्स। अञा ताईं वञी कोन सघी आहियां, ख़्वाबु आहे मुंहिंजो वियाना में वञणु। त उते तव्हां वञो, तव्हां कॉन्सर्ट्स में त बीथोवन जी सिम्फनी ॿुधो, अॼु बि पाण प्ले कंदा हूंदा। हुनजो शहर जो कैरेक्टर ई पियो आहे। पर हिन जेको ॾिठो उहो फ्रॉम अनदर एंगल, एज ए स्टूडेंट, एज अ फॉरेनर, हुनखे कहिड़ियूं तकलीफ़ूं पेश आहियूं। उते बीथोवन खे कमु न आयो त पोइ हुनजी सिम्फनी कमु आई। हिनखे त इहो हो त मां बचा किथे रहां, मां पंहिंजो घर कीअं तलाश कयां, मां यूनिवर्सिटी में वञी कहिड़ियुनि शयुनि खे मां एक्सप्लोर कयां, ऐं इहो सोचें त वरी जेकॾहिं को स्टूडेंट, को माण्हू इहो सफ़र अख़्तियार करे त कहिड़े ॻाल्हियुनि जो ख़्यालु रखे। माण्हू त सफ़रनामा लिखंदा आहिनि, वाह 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 वाह, हर को सोचे थो असां घुमी अचूं। वञणु, रहणु, एक्सपीरियंस करणु ऐं उते ज़िंदगी गुज़ारणु सवली कोन्हे, बिल्कुलु सवली कोन्हे। सो दिस इज़ अ गाइडलाइन फॉर दोज़ जेके वञणु था चाहिनि, त उहे हिकिड़ो दफ़ो पढ़ी वञनि। उनखे जेको चयो वियो त पब्लिशर चए थो त हाणे एॾी हिनजी घुर्ज थी वई आहे, त नौजवान पढ़णु था चाहिनि ऐं ॾिसणु था चाहिनि त कहिड़ी शयुनि खे साम्हूं रखनि। That is besides the point. तव्हांखे मुबारक हुजे, तव्हां सफ़रनामो उहो बि लिखियो ऐं तव्हांजी गुफ़्तगू जेका थिए पई नज़्म ते, तव्हांजे ख़्याल ते, उहा मुंहिंजे ख़्याल में जो सभिनी खां ख़ूबसूरत तरीन जेको गुफ़्तगू हुई सा जानी साहब करे चुको आहे। अतिया कहिड़े नमूने ॻाल्हायो, सादिया छा चयो ऐं आपदा छा चयो, सभिनी पंहिंजे पंहिंजे ख़्याल सां अहिड़े नमूने सां ज़रार बि ऐं त उनजी ज़िंदगी जा पहलू, उनजी शख़्सियत जा पहलू जेके घर भाती आहिनि उहो वधीक सुञाणनि था। अहिड़े नमूने सां मां हिनखे पंहिंजे ॿियनि भाउरनि खां मुख़्तलिफ़ ॾिठो आहे। इज़ अ सीरियस पर्सन एंड मैटर ऑफ फैक्ट ॻाल्हाईंदो, मैटर ऑफ फैक्ट जेको चइणो आहे उहो चइणो आहे। मां उन तहरीरुनि में इहा शइ ॾिठी आहे, हिन जे ॻाल्हाइण में मां ॾिठी आहे, हिन जे एक्सप्रेशन्स में मां ॾिठी आहे। He is a different from the other power. So उनजो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे। पर ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त अनवर जे ॿारनि पंहिंजी सॼी ज़िंदगी हिकिड़े पॉज़िटिव अप्रोच सां शुरू कई आहे, बिल्कुलु पॉज़िटिव। कंहिंखे रुबरू तनक़ीद न आहे करणी, कंहिंखे डिस्करेज न आहे करिणो। अञा बि
इहो ॿुधाइणो आहे त भई हिनखे महिरबानी करे पॉज़िटिव ॾिसो, इन में ई असां अॻिते वधंदासीं। ज़रा ॻाल्हि कई त माशरे में ख़तमु थी वई आहे सर, फज़ीलत कोन रही आहे, बर्दाश्त कोन रही आहे, त इन जो जवाबु त असांखे पाण खे ॾियणु खपे। छो थियो आहे माना असां में घटिताई आहे। असांजे वॾनि असांखे जेको सेखारियो ऐं जेका शइ असांजे मुंतक़िल कई, असां कोशिशि कई त पंहिंजे ॿारनि ताईं पहुचायूं, पर शायदि घणनि माण्हुनि जी ॻाल्हि कोन कई। माण्हुनि वटि अचानक पैसो अची वियो, टर्नाइट अची हद थी वई, जंहिं वटि पैसो आहे वीगो गाॾीअ में वेहणो आहे, 4 गाॾियूं जेके गाॾियूं आहिनि पुछो हलंदियूं। कल्ह जी ॻाल्हि ॿुधायां, टर्नाइट हल कराए त छा थी थियो वञे, नालो न वठंदसि, सखर खां पे आयसि। सो असां त मां त अॼु वेही रहंदी आहियां आम हुन में, जेको नाम हूंदो आहे कहिड़ो फ़र्क़ु थो पए, असांखे था वियूं या VIP में था थियूं, कहिड़ो फ़र्क़ु थो पए, मूंखे त इहो सम्झ में न ईंदो आहे त छा फ़र्क़ु थो पए। पर ख़ैर, छो त मां यूनिवर्सिटी में वई हुअसि, पंहिंजो VC साहब बि वापसि थिया आयो, ॿियो साहब त असां VIP वेठा, पोइ हिकिड़ो हुन खां पोइ हिकिड़ो ॿियो ग्रुप आयो, त असां सम्झो हिते ई वेंदा VIP, पर उन हिकिड़ो ॿियो कमिरो खुलियो, उहो वरी VIP कमिरो हुयो। हुन में 6 ॼट सॉरी उते वञी वेठा, सभु ख़ुशी सां मुछू वरोड़े साईं वेठा गाॾी में जहाज़ में। असां त पंहिंजी 6 सीट ते वेठासीं, आवाम हुयासीं, पोइ बिल्कुलु साम्हूं वारी सीट, अॻे फ्रंट सीट्स वेरी गुड फर्स्ट क्लास हुनजे लाइ रखियल हुयूं। पर जॾहिं कराची एयरपोर्ट ते लथासीं त VIP और आवाम सभु बराबरि थी विया, सभु बराबरि, कोई न रिसीव करणु आयो, न को VIP लाउंज मां कढी वियो। त मां कंहिं सोचां पई छा आहे, मतिलबु तव्हां वॾा माण्हू इन्हनि शयुनि जे करे आहियो, तव्हांजी पंहिंजी का हैसियत कोन्हे त तव्हांखे माण्हू चवंदा साईं तव्हां हिते वियो, माण्हू तव्हांखे चवनि न, मां उथी थो बीहां, तव्हां महिरबानी करे वियो। उहो बीठो रहियो भाई, बस में बीठो रहियो, हुनखे कंहिं उथी जाइ कोन्हे। मां बीठी हुअसि, मूंखे उथी जाइ ॾिनो, मैडम आप बैठिए, मैडम आप बैठिए, नहीं भाई ठीक है, नहीं नहीं आप बैठिए। सो इहे जेके शयूं आहिनि असां पंहिंजे ॿारनि खे छो नथा सेखारियूं, इहो छो नथा सेखारियूं त हे थोरनि ॾींहंनि जूं ॻाल्हियूं, अॼु आहिनि सुभाणे न। प्रिपेयर योरसेल्फ फॉर द वर्स्ट, जेका तकलीफ़ अचे उन लाइ पाण खे तयारु कयो ऐं भाड़ियो न कंहिंखे। हिननि ॿारनि जेके तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि असांखे अंदाज़ो कोन्हे। मां हिन किताब जॾहिं पढ़ियो ख़बर पई, जॾहिं विया पहुतो त हफ़्ते 2 जे अंदरि हिन खे अमां गुज़ारियो। What pain he must have felt, कहिड़े नमूने गुज़रियो हूंदो, पर इहो पढ़ाई पूरी कयईं, मोटी आयो त अनवर अस्पताल में दाख़िल हुयो। He had got 2 months to live with him. उन्हनि सभिनी शयुनि जे बावजूदि ज़िंदगीअ जो सफ़र, ज़िंदगीअ जी स्ट्रगल जारी आहे ऐं उन स्ट्रगल में ऐं सफ़र में हिननि पंहिंजी सुञाणप ठाही आहे। हर कंहिंजी पंहिंजी शिनाख़्त आहे। ज़रा जर्नलिज़म में आहे, अमर जेको आहे सो नौकिरी बि करे थो, शाइर बि आहे, हुन पंहिंजी शिनाख़्त ठाही आहे, मां शाइर आहियां। PhD करे आयो, माइक्रोबायोलॉजी एक्सपर्ट भी आहे, जंहिंखे नोबेल प्राइज़ मिलियल आहिनि, उन सां गॾु को राइटर भी आहे, रिसर्चर भी आहे ऐं उन खां पोइ उनखे इहो हुनर भी आहे त हू कहिड़े पोएट्री जे कहिड़े फॉर्म में पंहिंजे ख़्याल जो इज़हार थी करे, हुनजी पंहिंजी शनाख़्त ऐं अञा सफ़र ते इलाही आहे। अञा हिन शुरू कयो ऐं हाणे ई सुञाता था वञनि त अॻिते बि अदा कंदो त तव्हांखे कामयाबियूं मिलंदियूं, यकीननि मिलंदियूं ऐं पोइ तव्हां पंहिंजे नंढनि ताईं बि इहे ई शयूं
कन्वे कयो, ट्रांसफर कयो, उनखे सेखारियो। ऐं मां ॾिसां थी त तव्हांजे ख़ानदान में त इहे शयूं तव्हां कयो पिया। वॾी ॻाल्हि त तव्हांजो मुतहद रहणु, गॾु रहणु, हिक ॿिए खे सपोर्ट करणु इहा वॾी शइ आहे। सो अलाह करे त इहे जेके ख़ासियतूं तव्हां जो आहिनि ॿिया माण्हू ॾिसी इहो सिखनि त ख़ानदान गॾु कीअं रहंदा, हिक ॿिए खे मदद कीअं कंदा। असां कोई सभु विसरी विया आहियूं। हाणे ॻोठ में को माण्हू चए थो त असां अचूं था त असां चवंदा अच्छा सारी पर मां न हूंदसि, वञा पई 2 ॾींहंनि जे ॿाहिरि। हाणे असां वटि न दिलि कुशादी रही आहे, न घर कुशादा रहिया आहिनि, न कोई पैसे में एतिरो हाणे ज़ोर रहियो आहे असां महिमान। सो इहे वैल्यूज़ ख़तमु थींदी थियूं वञनि, उन ते अफ़सोस न कयो, छो त वक़्त सां गॾु शयूं मटिबियूं। पंहिंजे माज़ीअ खे भुलाए छॾियो, वैल्यूज़ खे तव्हां पंहिंजो। माज़ी में असांजा बाबा मम्मा ॿुधाईंदा 30 रुपया बाबा बचा था, हाणे बाबा खे 30 रुपया पघार मिलंदी, असां कंदासीं 30 रुपये में छा थींदो। हाणे तव्हां 30,000 में बि ग़रीब माण्हू गुज़र नथो करे सघे। सो दैट गोज़ ऑन, द लाइफ विल मूव। इन खां बि ख़राबु वक़्तु अचिणो आहे न, इन खां बि ख़राबु वक़्तु अचिणो आहे। अफ़सोस मूंखे रुॻो जेको थींदो आहे उहो हिननि ॿारनि जो थींदो आहे जेके असांजा नंढा आहिनि। ऐं मूंखे शर्मिंदगी थींदी आहे त असां पंहिंजे ॿारनि खे बजाए सुखिया ॾींहं ऐं सुठा तौर तरीक़ा ॾियण जे बजाए उन्हनि जे लाइ उहो मुसीबत छॾे ॾिया। They are going to have very bad and very difficult times. इन्हनि खे ॾाढी स्ट्रगल करणी आहे। असां हिन जे लाइ ॾुखियो छॾे ॾियूं। असांखे सुठो वक़्तु, सुठो निज़ाम, सुठियूं शयूं छॾणु खपंदियूं, असां न छॾियूं। उन मां असां पाण ज़िमेदार आहियूं। हिन नज़मन में तव्हां पढ़ियो त कंहिंखे वोट ॾिजे, कंहिंखे न ॾिजे, असां रुॻो हमोशियुनि में पूरा आहियूं। घणो कोशिशि, सुभाणे वरी बीठा हूंदासीं, पाण झंडा खयूं, नारा कयूं, उहे ई लॻ असांजे मथे में लॻणा आहिनि। ऐसा ख़ुशि थी वेंदासीं, उहो वेठा ॾिसिजो हेॾे होॾे, 5 सालनि खां पोइ हाणे ॾिसंदासीं। बट even the political system, I am not sure त तव्हां कहिड़े चूंडूं को जल्दी मिलंदियूं, I am not sure। हालत ॿिए नमूने किथे थी वञनि पढ़। सो चवण जो मतिलबु इहो आहे त इलाही मुबारक हुजे। दिस इज़ जस्ट द बिगनिंग। ऐं अलाह कंदो त इहे ॿ आहिनि तव्हांजूं पब्लिशिंग किताब अॻिते शाइर अदीब। असां जेकी शाइर अदीब हूंदा आहियूं से असल में चोर हूंदा आहियूं। एग्री? असां जेकी शाइर अदीब हूंदा आहियूं से असल में चोर हूंदा आहियूं। वाक़ियनि जा, हादिसनि जा, कहाणियुनि जा, तशबीहुनि जा, मुहावरनि जा, लफ़्ज़नि जा। पर इहे चोर अजीब हूंदा आहिनि। जेके कुझु खसीना न आहिनि, पर ॾींदा आहिनि, छॾाईंदा आहिनि। चोराइल सॼो माल हिक वटां खणी सभिनी वटि पहुचाईंदा आहिनि, सभिनी खे आशींदा आहिनि। नामुकम्मल हर शइ नामुकम्मल, पंध समूरा नामुकम्मल, कम समूरा नामुकम्मल, नज़्म तमाम नामुकम्मल, तहक़ीक़ समूरी नामुकम्मल, ॿियो त ठहियो ज़िंदगी बि नामुकम्मल। बस डेडलाइन अची वेंदी आहे, वक़्तु पूरो थी वठो। बस डेडलाइन अची वेंदी आहे, वक़्तु पूरो थी वञे थो, जो हर नामुकम्मल शइ खे मुकम्मल करे थो, पेश करे।
ॻोठ जे अङण ते सुम्ही हे बि मां वांगुरु ॻोठ नथो विसारे सघे, असां नथा विसारे सघूं, केरु बि नथो विसारे सघे। ॻोठ जे अङण ते सुम्ही तारनि सां टिमटार आकाश ॾिसी लॻे थो ॼण आसमान ते का शादी। शहर जे अङण जे नसीब में केतिरा थोरा तारा ईंदा आहिनि। ॻोठ में सॼो आसमान भरियल हूंदो आहे, शहर में तव्हांखे तारो न नज़र ईंदो। शहर जे अङण जे नसीब में केतिरा थोरा तारा ईंदा आहिनि, ॼण आसमान ते का हड़ताल हुजे। शहर जूं तेज़ रोशनियूं केतिरा ई ख़ूबसूरत तारा ॾिसण खां महरूम करे थी छॾनि। तव्हांजे आसपास एतिरी रोशनी आहे जो तव्हांखे मथे तारो कोन थो नज़र अचे। क़िस्मत ई न आहे त तारो ॾिसो। उते त अङण में सुम्हंदा हुआसीं, तारा साम्हूं हूंदा, हिते अङण में सुम्ही त ॾिसो मच्छर खाई वञनि। शऊर जी शिकस्त, असलहा खाननि ते आ रश, सुञ किताब घरनि में थी वसे। ॻोल्हे किताब खे ईअं उॾाए छॾियो आहे ऐं फ़ज़ा में पखिड़ियल किताबनि जा इहे वर्क हिन वक़्त जे छपिया न विया, जे साॻिया न विया त सहेड़जी कॾहिं न सघिबा। ऐं पोइ ॻोल्हियुनि जो राज हूंदो ऐं शिकस्त हूंदी शऊर जी। आख़िरी अॼु अख़बार जे फ्रंट पेज ते लोग जी सिध में वेकरनि थुलनि अखरनि में तुंहिंजो नालो ॾिसंदे ई ॾकी वियो आहे। वधीक ख़बर पढ़ण जी हिमत ई न थी, हिमत ई विञाए वेठो आहियां। तूं सदर, वज़ीर आज़म या फ़ौज जो को वॾो अमलदार त नाहीं जो अहिड़ी जॻह तूं वालारींदे, अहिड़ी मुहतरम जॻह त फ़क़ति तूं पंहिंजे मौत ते ई माणी पिए सघे ऐं माणी अथई। इहो लिखियो अथई जॾहिं फ़क़ीर मोहम्मद लाशानी गुज़ारे वियो हो त अख़बार में हिन जी मौत जी ख़बर आई। त ईअं इख़्तिताम कंदासीं त हिकिड़ो सोच, हिकिड़ो दिमाग़ आहे सोचण वारो, हसास दिलि वारो, ऐं अलाह साईं हुनखे इहो हुनुर ॾिनो आहे त हू पंहिंजे जज़्बात जो इज़हार करे सघे। पोइ नसरी शाइरी कीअं थी थिए, नसरी नज़्म कीअं था थियनि, उहो तव्हां सभु ॿुधा। उन जूं ख़ुसूसियात कहिड़ियूं आहिनि उहो तव्हांखे उन्हनि सभिनी ॿुधायूं। पर हेसि ताईं तव्हां वेठा आहियो, मां ईअं न चवंदसि त तव्हांखे शाबस हुजे, मां इन करे थी चवां त असां जिते वेहूं था त कम अज़ कम हिक ॿिए सां मिलूं त था। हाणे त ज़िंदगी एॾी मुश्किल, एॾी उहो थी वई आहे जो असांखे किथे हिक ॿिए सां किथे थो टाइम मिले। सो इहे फंक्शन ॾाढा ज़रूरी आहिनि। अदा फरीद डाउन कंदो हुते ऐं चवे त 2 मिंट ॻाल्हायो, पर उहे 2 मिंट बि असांजे लाइ कंहिंजे बि वाता ॿुधण मुंहिंजे ख़्याल में असांजे लाइ हाणे ज़रूरी थी वियो आहे। सोचे करे असां बि हिक ॿिए सां मिलणु छॾे ॾिनो त पोइ असां रुॻो मुंहिंजे ख़्याल में व्हाट्सएप ते हिक ॿिए खे गार्डन कंदासीं। सोशल मीडिया ज़िंदाबाद, अलाए छा छा पिया चवंदासीं, बर्दाश्त न थींदो त हिकिड़ो माण्हू सुठो छो लिखियो, उन मां ज़रूरु का न का ख़ामी कढिबी। पर जेकॾहिं का तनक़ीद थिए थी त बर्दाश्त करण जी क़ुवत हुअणु खपे तव्हां में। तनक़ीद जेका बराए इस्लाम हुजे सुठी हुजे, ज़रूरु ॿुधिजे, पर साड़ो न हुजे। सो ही कचहरियूं ज़रूरी आहिनि। मां अॻ में बि चयो, हाणे बि चवांसि थी, असां सां कचहरियूं कयो दोस्तो, हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। सदाई ख़ुशि। वॾी महिरबानी मैडम, ऐं ॾाढी ख़ूबसूरतीअ सां तव्हां प्रोग्राम ते ॻाल्हायो। नज़्मन जी कमी रहिजी वई, जेका मां सम्झां थो मैडम पूरी कई, ऐं उनखां पोइ मां नथो सम्झां वधीक का गुंजाइश आहे।